ज़रीना बलोच मशहूर लेखका, फनकारा, कहाणीकारा, तालीमी माहिर जी ज़रीना बलोच जो जन्म 29 दिसंबर 1934 ते हैदराबाद भरिसां ॻोठ अलादाद में थियो। खेसि शागिर्दीअ वारे ज़माने खां ॻाइण जो शौक़ु हो। 1960 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद पहुती। हिन राग जी सिख्या उस्ताद मोहम्मद जुमन खां वरिती। हिन राग सां गॾु अदाकारी बि कई, ड्रामनि में किरदारु अदा कयईं। संदसि कहाणियुनि जो हिकु मजमू छपियल आहे। खेसि मञता तौरु शाह अब्दुल लतीफ़ एवॉर्ड ऐं कलंदर शहबाज़ एवॉर्ड समेत केतिरा ई एज़ाज़ मिलिया। जी ज़रीना बलोच 25 अक्टूबर 2005 ते वफ़ात करे वई। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।